खे रागन ऐं कलामन खे अल्लाह अकबर रागन ऐं कलामन खे माण्हू हिलाल समझंदा। अल्लाह अकबर। ओ मुसलमान भा हे सब क़यामत जूं निशानियूं पई हलनी तंहिंजे करे उथी वेठे अरे बियो कम न कंदो कर इए पियो चंदो कर अल्लाह अल्लाह दादा आवाज नहीं जो अल्लाह 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 उठ दे वेदे रब करीम जो जिक्र कंदो कर। अरे बता वेठे वेठे को मौत मथो अचे वञई तने तो भिटाई फरमाए जॾहिं साथ न पे सॾ कयई तॾहिं ॿुधई ना बोड़ी वरतुई न प्रिय जे पला न खा तू डुकी ऐं डोड़ी हाणे नाक थी न दोरी जो रुंज में रिहा करी। ओ अदा अगे को समर कोठा है अगे जो समर टाणो थी तो मुझे नबी फरमाया तो भले में भलो क़यामत जो समर निमाज है चाहे आवाज दे चाहे निमाज है निमाज न छॾींदो कर। अरे निमाज न छॾींदो कर टेम अचे वञे निमाज पढ़ंदो कर। निमाज निमाज एडी भली शइ आहे जो मुंहिंजे सोने नबी फरमायो त कंहिंजे शहर जादो का नहर वहे जेको 5 वक्त गुस्ल करे उन ते मेरा रहंदी साहबन चयोसीं न फरमायो जेको 5 वक्त निमाज पढ़ंदो न जिस्म ते भी गुनाह न रहंदो सुभान अल्लाह। मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुखारी शरीफ में हदीस पाक है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाची ते चढ़िया त बिन कब्रुन का रसूल गुजर कयो गबरू टहण लगी हां नाची टह लगी हुजूर लही करे फरमाए न बिन कब्रुन में अजाब तो कसम थी अल्लाह जो असा के खबर पवंदी न मुजस्सा न पवंदी रसूल के खबर ही अंदर छा तो हले फरमाए त हिन बिन कब्रुन में अजाब तो हले साईं छाजो फरमाए त हिकड़ो पंहिंजे जान के पेशाब जे कतरन को न बचाईंदो हो उन जो अजाब तो हुजूर अजाब भी बुधायो पर छाजे करे तो थे वो भी बुधायो छाजे करे तो अजाब थे वो भी बुधायो वो भी साईं बुधायो छाजे करे तो अजाब थे। ए बी हदीस में मैं पढ़ियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा सिद्दीका के फरमाया आयशा मां मेराज जी रात एकड़ी कुराड़ी माई जहन्नम में छड़ंदी ॾिठी अम्मा पुछो त किबला छो फरमाया त हाजन जा थेला चोराईंदी अल्लाह चुप थियो। हाने एथा जे सिंध में त हाजी कोनन पर हाने वरी शाम में चेसे वे जेके दवाए जो ते विदा उन जो मोबाइलूं चोपलियूं चोराईंदा वाह वाह चुप थियो।